असां कायम अली शाह के गिरफ़्तार न कंदासीं। नेब इस्लामाबाद हाई कोर्ट में बयान जमा कराए छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां जाली अकाउंट्स केस में सिंध के अॻूणे वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह के वॾो रिलीफ मिली वियो। नेब खेसि गिरफ़्तार न करण जो बयान अदालत में जमा कराए छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनहुल्ला जी सरबराही में 2 रुकनी बेंच स्टील मिल जी ज़मीन जी घोबिन वारे केस में कायम अली शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त उखलाए छॾी। चीफ जस्टिस अतर मिनहुल्ला अॻूणे वॾे वज़ीर खां सवाल कयो त तव्हांजे हिन वक़्तु केतिरी उमिरि आहे। कायम अली शाह जवाब ॾिनो त मुंहिंजी उमिरि 85 साल आहे। अदालत नेब खां सवाल कयो त कायम अली शाह ख़िलाफ़ केस कहिड़े स्टेज ते आहे। नेब जे प्रोसिक्यूटर जवाब ॾिनो त केस जी जांच जारी आहे, पर कायम अली शाह जा वारंट नाहिनि, असां खेसि गिरफ़्तार न कंदासीं। अदालत नेब जे बयान ते कायम अली शाह जी दरख़्वास्त उखलाए छॾी। होॾां अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह चयो त ख़बर नाहे नेब वारा छो बार बार घुराईंदा आहिनि। हिन अदालत में ही मुंहिंजो 5हों केस आहे, बार बार अचणो थो पवे। कायम अली शाह चयो त जेकॾहिं इलेक्शन शिफ़ाफ़ थिए त 2 ई पार्टियूं आहिनि जेके खटंदियूं, पर पाकिस्तान में शिफ़ाफ़ चूंडूं थियनि ई नथियूं।